बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम। जी हाँ दोस्तों, अॼु जो टॉपिक अहम टॉपिक आहे ऐं जेके दोस्त इंटरनेट ते कमु करणु था चाहिनि ऐं बिल्कुलु आसान कमु आहे। सिर्फ़ु कॉपी करिणो आहे ऐं तव्हांखे पेस्ट करिणो आहे। ॾींहं में 8 खां 10,000 ताईं तव्हां कमाए सघो था। वीडियो आख़िर ताईं ॾिसिजो, इनशाला मां पूरो तव्हांखे डिटेल सां सम्झाईंदुसि। इनशाला तव्हांखे ॻाल्हि ज़रूरु सम्झ में ईंदो। जी हाँ दोस्तों, मुंहिंजो नालो अमीन जान आहे ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ओनली सिंध टीवी। ऐं ओनली सिंध टीवी मुंहिंजो नओं चैनल आहे, ख़ासि तव्हां सिंधी भाइरनि लाइ मां ठाहियो अथमि। ऐं आउं सोचियोसि पहिरां हिकु मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे जेको उर्दू में आउं वीडियो ठाहींदो आहियां। अल्हम्दुलिल्लाह हुतां व्यूज़ खोड़ सारा ईंदा आहिनि, सब्सक्राइबर बि इलाही सारा आहिनि। ऐं सोचियोसि त जेके मुंहिंजा सिंधी भाइर आहिनि उहे बि इंटरनेट मां फ़ाइदो वठनि ऐं उन्हनि लाइ ख़ासि हिकु चैनल अलॻि ठाहियां जेके सिंधी में मां अपलोड वीडियो कयां। जी हाँ दोस्तों, शुरू कंदासीं। त पहिरीं ॻाल्हि, तव्हांखे करिणो छा आहे। अगरि तव्हां वटि का फेसबुक पेज आहे या तव्हां वटि ग्रुप्स आहिनि या व्हाट्सएप ग्रुप्स वॾा वॾा आहिनि या तव्हां वटि फेसबुक ग्रुप वॾा वॾा आहिनि, तव्हां बिल्कुलु आसानी सां 8 खां 10,000 ॾींहं में कमाए सघो था। सिर्फ़ु अधु कलाक जो कमु आहे। तव्हांखे कॉपी पेस्ट करिणो आहे ऐं कॉपी करे ऐं पेस्ट करे छॾींदो। या त तव्हांखे पहिरियां तव्हांखे पूरी ॻाल्हि सम्झायां थो। पाण वेंदासीं फेसबुक में ऐं हीअ डेली पाकिस्तान वारो पेज खोलियो अथमि। ऐं तव्हां का बि पेज ॾिसंदो जेके वॾा पेजूं आहिनि उहे वॾा फ़ाइदो खणनि था। माना मुनासिबु न आहे मूंखे ॻाल्हि ॿुधाइणु, यानी कंहिंजे बारे में इहे पॉलिसी जे ख़िलाफ़ु आहे। बहरहाल तव्हांखे मां शॉर्टकट में ॿुधायां थो त को बि यूट्यूबर मां चवंदो अॼु ताईं ईअं तव्हांखे कोन ॿुधाईंदो त असां केतिरा पैसा कमायूं था ऐं कहिड़े कहिड़े वेबसाइटनि ते। या बिल्कुलु तव्हां साम्हूं ॾिसो था, हीअ जेके तस्वीर लॻियलु हूंदो आहे ऐं मथां जो थंबनेल जेको हूंदो आहे लिखियलु, तमामु यानी अहिड़े नमूने लिखंदा आहिनि जीअं माण्हू उन ते अची वञनि, क्लिक कनि। असां बिल्कुलु मां तव्हांखे सम्झाईंदुसि। असां हिते क्लिक कयोसीं जहिड़े टाइम, हीअ ॾिस उन्हनि जो वेबसाइट खुली आयो। जॾहिं असां हिनखे क्लिक करण खां पोइ हिननि जो वेबसाइट खुली आयो। वेबसाइट ऐं जॾहिं हिन जो वेबसाइट वियुसि, हुननि जो यानी अर्निंग शुरू थी वियो। यानी हिकिड़ी ॻाल्हि। ऐं हिते असां ॿिए खे क्लिक कंदासीं, उन्हनि जा नंबर वाइज़ पैसा ठहंदा वेंदा। बहरहाल उहा ॻाल्हि थी वियो हिते। ऐं तव्हां माशाल्लाह फेसबुक बि हलायो था, तव्हां वॾा मां खोड़ सारा वॾा वॾा सिंधियुनि वटि पेजूं बि आहिनि ऐं वॾा ग्रुप बि आहिनि। त पंहिंजा टाइम मिस कनि था ऐं पंहिंजो टाइम ज़ाया कनि था। उन्हनि लाइ अर्ज़ु आहे त हीअ कमु स्टार्ट कनि। तमामु आसान तरीक़ो आहे। ऐं तव्हांखे न्यूज़ न मिलनि, मां तव्हांखे न्यूज़ ॿुधायां थो। हीअ न्यूज़ आहे, तव्हां हिन ते क्लिक कंदव, हीअ कॉपी थी वियो। ठीकु आहे। कॉपी करण खां पोइ तव्हांखे इहा कॉपी नाहे रखणी। तव्हां उन्हनि मां 2-3 लफ़्ज़ जेके आहिनि, मिसाल के वो मार्च के वसत से गबल है किरोना के, यानी तव्हां 1-2 लफ़्ज़ चाट करे यानी अॻिते पोइते कंदव न, त तव्हांजो इहो कॉपी राइट में न ईंदो। ऐं ॻाल्हि रही हाणे जेका काफ़ी दोस्त ईअं सोचींदा असां हाणे इहा जेका पोस्ट कयूं, जेका कॉपी कयूं, असां किथे पेस्ट कयूं ऐं किथे रखूं, कीअं रखूं। बिल्कुलु जेके डेली पाकिस्तान वारी ॾिसो था तव्हां, वेबसाइट ठहियलु आहे। तव्हांखे अहिड़ी वेबसाइट वठिणो पवंदो जेको तव्हांखे गूगल सां एडसन सां कंटिन्यू रखिणो पवंदो। ऐं उनखां पोइ अगरि गूगल एडसन जे तरफ़ां तव्हांखे पैसा ॾियणु शुरू थींदो। ऐं तव्हांखे वेबसाइट कीअं मिलंदो ऐं घणे जो वेबसाइट तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तानी 3,000 खां 3500 ताईं तव्हांखे वेबसाइट हिकु सुठो मिली वेंदो। अगरि तव्हांखे वठिणो बि आहे, मुंहिंजा के काफ़ी दोस्त बि आहिनि ऐं के चवां, बहरहाल मूं वटि त पाण वेबसाइट आहे कोन, पर कंहिंखां बि तव्हां वठिजो, मन तसली वारो हमरा हुजे ऐं जीअं त तव्हांजो भरवसो हुजे। ईअं न हुजे सुभाणे तव्हांजो एडसन यानी पैसा अचणु शुरू थियनि तव्हांजे अकाउंट में, तव्हांजे वेबसाइट में, ऐं उहो तव्हांजो अकाउंट हैक करे या बंदि करे सघे थो ऐं हू फ़ाइदो खणी सघे थो। इन लाइ तव्हांखे इहो होशियारी करिणो आहे। कंहिंखां बि वठो वेबसाइट, त उन माण्हूअ ते पूरो भरवसो हुजे ऐं के उन माण्हूअ खां वठो। जी हाँ दोस्तों, उमेद कयां थो तव्हां ॻाल्हि सम्झ में आयो हूंदो। अगरि अञा तव्हांखे सम्झ में न अचे, तव्हां कमेंट पुछा करे सघो था। ऐं अगरि तव्हांखे वेबसाइट बि खपे थो, तव्हां कमेंट करे सघो था। इनशाअल्लाह। अल्लाह हाफ़िज़। जी एस।